आम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं। लालू रैंक शहर में तरक़ियाती कम न थियण ऐं शहर जे ॿियनि अहम मसइलनि खे हल करण लाइ नौजवान इत्तेहाद पारां अलामती बुख हड़ताली कैंप ते अॼु 5 ॾींहं बि बुख हड़ताल कई वई। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं लालू रैंक जे रिपोर्टर मोहम्मद पुनल चांडे सां। जी मोहम्मद पुनल, छा तफ़सीलात आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु 5 ॾींहं बि नौजवान इत्तेहाद लालू रैंक जी तरफ़ां अलामती बुख हड़ताल जारी आहे। मां हिनमहिल जेको आहे अलामती बुख हड़ताल कैंप ते मौजूदु आहियां। हिनमहिल ताईं कोई बि चूंडियल नुमाइंदो या मुख़्तियार कार वारा या यूसी सेक्रेटरी इन्हनि सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहिनि, छो जो हू पूरे शहर जेको आहे सफ़ाई ऐं सुथराई न पई थिए। पूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। पर मुख़्तियार वारा हिकठी कई वेठो आहे, छो जो हू हिननि खां उहो सवाल था कनि त तव्हां हर महीने जेका 5 लख रुपया बजट अचे थी उन हिसाब जो इन्हनि जो जेको करप्शन जो जेका हिननि महा करप्शन कई आहे उन्हनि जो हिन खां सबूत था घुरनि। मगर ही जेके मुख़्तियारकार वारा ऐं यूसी सेक्रेटरी आहिनि उहे वॾेरनि जा वाटा आहिनि ऐं कमदार आहिनि, जेके MP MLA जे आशीर्वाद सां हिते जेको आहे त मुक़ररु थियल आहिनि। नौजवाननि जो मुतालबो आहे जेसीं ताईं हिननि जा मुतालबा नथा मञनि ओसीं ताईं हिननि जी जेका आहे एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। वधीक जेको आहे त हिननि सुभाणे जेको आहे त पंहिंजो हिकिड़ो इजलास तलब करायो आहे। सुभाणे हू वधीक हिकमत अमली जोड़ींदा। जी वधीक तव्हांखे जेके तफ़सील हूंदा तव्हांखे आगाह कंदासीं। जी महिरबानी मोहम्मद पुनल चांडे तफ़सीलात सां आगाह करण लाइ।